सिंधु माथिरी जे तहज़ीब ते जदीद तहक़ीक़ के हवाले सां रुख सिंधी अवां सां मुखातिब आहियां। सिंधु सभ्यता जे वारसनि जा न फ़क़ति इराक़ जे सुमेरी तहज़ीब सां वापारी लाॻापा हुआ, पर संदन नार जे ॿियनि रियासतुनि सां बि वास्ता हुआ। पाण अॼु नार जे रियासतुनि सां सिंधु माथिरी जे तहज़ीब जे लाॻापनि बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। क़दीम आसारनि जे माहिर डॉक्टर रफ़ीक मुग़ल पंहिंजी रिपोर्ट सिंधु सभ्यता ते नई रोशनी में लिखियो आहे त गल्फ जे रियासतुनि ओमान, बहरैन ऐं कुवैत में क़दीम माॻनि जे खोटाई खां पोइ मालूम थियो आहे त सिंधु माथिरी जे माण्हुनि अरबी समुंड टिपी गल्फ नार जे रियासतुनि जे वापार ते वञी कब्ज़ो कयो हो। बहरैन में सारबरी जे माॻ तां ठिकर जा थांव ऐं मोहरूं मिलियूं आहिनि, जिन ते जग मशहूर मुंहं जे दड़े वारी लपी स्क्रिप्ट में लिखतूं चिटियल आहिनि। अहिड़ी तरह इटली जे माहिरनि ओमान जे क़दीम माॻनि जहिड़ोक रासुल हुमारा ऐं रासुल जफ़िया मां पिणु साॻियूं शयूं खोटे कढियूं आहिनि। अहिड़ी रीति कुवैत जे सामूंडी किनारे खां थोरो परे फाइलका ॿेट वटि पिणु हिकु ॿी टीम मुंहं जे दड़े वारियूं मोहरूं हथ कयूं आहिनि। हिननि वापारी नातनि में सिंधु माथिरी मां जेके शयूं ओॾांहुं मोकिलियूं वेंदियूं हुयूं तिन में भाॼियुनि, कपह, मोर पखी, ट्रामे ऐं क़ीमती पथर जी साबिती मिली आहे। डॉक्टर रफ़ीक मुग़ल ॿुधायो आहे त बगदाद ऐं दमश्क मां पिणु सिंधु माथिरी वारियूं मोहरूं मिलियूं आहिनि। नार जे रियासतुनि में चांवर पहिरियों भेरो सिंधु माथिरी जे माण्हुनि वापार वसीले मुतारफ़ कराया हुआ। अहिड़ी तरह खजी बि सिंधु माथिरी ज़रिए अरबस्तान पहुती, छो जो खजीअ जूं खखड़ियूं सरजाम मार्शल खे मुंहं जे दड़े जे खोटाई मां मिलियूं हुयूं। बहरैन में फ्रांसीसी माहिर मोसियो बि खोटाई दौरान मुंहं जे दड़े जूं मोहरूं हथ कयूं आहिनि। ओमान ऐं अबू ज़हबी जे नार जज़ीरे में खोटाई दौरान बि मुंहं जे दड़े जा बर्तन मिलिया आहिनि। सिंधु सभ्यता जा वारस 4300 क़िबल मसीह धारे तुर्कमेनिस्तान ऐं ईरान सां बि वापार कंदा हुआ। ॾखिण एशिया जे क़दीम आसारनि ते तहक़ीक़ कंदड़ माहिरनि मिचिल डी पिट्रागालिया ऐं ब्रिटगेट आल्चन मूजिब ईरान ऐं तुर्कमेनिस्तान जे क़दीम आसारनि मां अहिड़ा सबूत मिलिया आहिनि त सिंधु माथिरी जे रहवासियुनि जा ॾखिण ईरान ऐं सेंट्रल एशिया तुर्कमेनिस्तान सां वापारी लाॻापा हुआ, छाकाणि त उतां मुंहं जे दड़े जे मोहरुनि, ज़ेवरनि ऐं हथ जे ठहियल थांवनि जा नमूना मिलिया आहिनि। मिस्र मां बि अहिड़ा आसार मिलिया आहिनि त सिंधु माथिरी जे रहवासियुनि जो मिस्र सां बि वापारी लाॻापो मौजूदु हुयो। माहिरनि मूजिबि मिस्र, इराक़, ईरान ऐं सेंट्रल एशिया जे ॿियनि मुल्कनि सां इहो वापार सिंधु माथिरी जे शहरनि, मौजूदा बलोचिस्तान जे दश्त नदी भरिसां आबाद क़दीम शहर सतकाजंदर, पुसनी जे भरिसां मिलियल क़दीम बाग सोक्ताको, सोनम्याणी जे भरिसां बालाकोट समेत गुजरात जे शहर क़दीम शहर लोथल ज़रिए थींदो हो। इहे क़दीम शहर सिंधु सभ्यता जा परॾेह सां वापार जा मर्कज़ हुया। महिरबानी।